लाखा रोड वेझो पौरित जूं ॿ न्याणियूं पुरस्रार नमूने फौत, हिकु न्याणी गणती जोगी हालत में हालाणी अस्पताल मुंतकिल। लाखा रोड वेझो ॻोठलाए ख़ासकेली में पौरित फिदा ख़ासकेली जे 3 न्याणियुनि जी तबियत ओचितो ख़राब थी पई, जिन खे लाखा रोड अस्पताल नियो पियो वियो त 2 नींगरियूं 12 वरनि जी अमीरा ऐं 8 वरनि जी सजीना ख़ासकेली रस्ते में ई फौत थी वियूं। जनत 15 वरनि जी न्याणी सनम ख़ासकेली खे गणती जोगी हालत में हालाणी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन सिलसिले में पौरित फिदा हुसैन ख़ासकेली काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम खे ॿुधायो त 3 नींगरियुनि जी घर में ओचितो तबियत ख़राब थी पई ऐं खेनि उल्टियूं अचण शुरू थी वियूं, जिन खे फौरी तौर ते लाखा रोड जे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में 2 न्याणियूं अमीरा ऐं सजीना ख़ासकेली फौत थी वियूं। जनत वरी न्याणी सनम ख़ासकेली खे हालाणी अस्पताल नियो वियो आहे, जिते संस तबियत गणती जोगी ॿुधाई पई वञे। जनत फौत थी वियल 2 नींगरियुनि जा लाश पोस्टमार्टम लाइ मेहरापुर जे तहलके अस्पताल आंदा विया, जिते लेडी डॉक्टर न हुजण करे लाशनि खे 3 कलाकनि बाद कंडियारो अस्पताल नियो वियो आहे। ॿिए पासे पौरित फिदा हुसैन ख़ासकेली जे घर मां हिक ई वक़्ति 2 मासूम नींगरियुनि जा लाश खॼण ते सॼे ॻोठ में सोग जो माहौल छांइजी वियो आहे। जनत पौरित जे घर में कोहराम मतल आहे। मीर मोहम्मद सहतो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भिरिया सिटी।